हुनखे बि स्कूल दाख़िल कराईंसि न। हम सालनि जी थी आहे न त साल बि 14 सालनि जी थिए शादी कराए छॾींदासीं। छो उमिरि जा बि सरकारी स्कूल में त दाख़िला कराए सघिजे थी न, इन में त को हर्ज न आहे। छो भला पढ़े छो, तुंहिंजे पढ़ण जो कहिड़ो फ़ाइदो, सुभाणे घर ई त संभालणो अथसि न, पढ़ण लिखण मां कहिड़ो फ़ाइदो हुनजे। पर उमिरि जा बि पढ़ाई त छोकिरे ऐं छोकिरियुनि ॿिन्ही लाइ ज़रूरी आहे न। हू रियाज़ जी घरवारी कोन ॾिठी अथई, ॿई ज़ाल मुड़ुस नौकिरी ते वेंदा आहिनि, गॾिजी कमाइनि था ऐं घर हलाइनि था। इहा रियाज़ जी घरवारी? हा हा ख़बर आहे मूंखे, रियाज़ हथ जा ॻोढ़ा थो रोए, ॻोढ़ा। छो एॾी सुहिणी घरवारी कमाईंदड़ ज़ाल त अथसि, ॿारनि खे ऐं घर खे केॾो न सुठो रखंदी आहे। मां सोचां थी त कमल बि वॾी थी नौकिरी करे। हाणे बसि कर बेग़ैरत, तूं मूंखे पाण वांगुरु बेग़ैरत थी सम्झी छा? कमल पढ़ंदी ऐं कमाईंदी, मां मरी वियो आहियां न।